बे एक बुजुर्ग जो वाक़ियो याद अचे थो, हेॾे ख्याल कयो। चवे थो पंहिंजे किताब में लिखियो अथई, मां हिकिड़े ॻोठ में आयुसि, ॻोठ जे ॿाहिरां ॾिसां त मस्जिद ठही पई आहे। वञी जो मस्जिद में ॾिसां त ड्रब ॼमिया पिया आहिनि। ड्रब सफ़ा कयमि, शिनकार कयमि, सफ़ाई कयमि। बेपारी जो वक़्तु थियो, बांग ॾिन में, पर ॻोठ मां हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। आहे न वाह खोड़ ॼाण ते बांगा बि थियनि, पर माण्हू निमाज़ ते न ईंदा। बुज़ुर्ग लिखे थो, मां बेपारी जी बांग ॾिनी, पर हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। वरी दिलि में ख़्यालु कयमि, भला मथां ॻोठ वारा मिसकीन ग़रीब हुजनि, शहर ॾे मज़दूरी करण विया हुजनि, शाम ताईं अची वेंदा। टे पारी जी बांग न कोई न आयो, मग़रिब जी बांग न कोई न आयो, इशा जी बांग ॾिन में हिकु माण्हू आयो। उहो बि कुंड ते अची निमाज़ पढ़ी वरी मोटियो हलियो वियो। मां चयो ॿेड़ी मुसाफ़िर आहियां, बुखायल बि आहियां, मानी बि न पुछे। अहिड़ो को असांखे चवणी पको माण्हू। पर थोरी देरि खां पोइ मां ॾिठो, उहो माण्हू आयो त 3 मानियूं खणी आयो, मुंहिंजे भरिसां रखी वरी मोटियो हलियो वियो। हाणे मां सोचियो त हे आसरो ॾेई आहे त भाॼी थो खणी अचां। आहे न भाउ, महिमाननि खे आसरा बि ॾींदा अथव, के वरी महिमान सां अजीब ॻाल्हि कंदा अथव। असांजे ज़िले शिकारपुर जी ॻाल्हि आहे, तव्हांजे ज़िले जी ॻाल्हि न कयां। असांजी मशहूरु ॻाल्हि आहे त हमरा हिकिड़ो महिमान आयो त मालिक पुट खे चयो, महिमान खे चयो अबो घर कोन्हे को। पुट वरी अहिड़ो सिधो मुस्लमान हो जो महिमान खे चयो, अबो चवई थो मां घर में कोन्हा को। आहिनि आसरे ॾियण वारा। अर्ज़ कयां, घणो इंतज़ार कयो, बुज़ुर्ग चयो थो पर हो मोटियो ई कोन। बुज़ुर्ग लिखियो आहे, मूंखे बि बुख लॻल हुई, 3 मानियूं खाई, मस्जिद में सुम्ही पियुमि। उन राति मूंखे 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। चओ त सही सभई सुभान अल्लाह। अञा बि ॾाढा चओ सुभान अल्लाह। सुबुह थी बुज़ुर्ग चयो, ॿेली हीअ मस्जिद छॾे मां न वेंदुसि। अहिड़ी मस्जिद जंहिंमें 3 दफ़ा साईं जी रात जो ज़ियारत थिए, मूंखे ॿियो छा खपे। बांगा ॾींदो रहंदुमि, को आयो निमाज़ ते बि जी बिस्मिल्लाह, न आयो तॾहिं बि जी बिस्मिल्लाह, पर अहिड़ी मस्जिद छॾे मां न वेंदुसि। वरी ॿिए ॾींहुं तेशा ते आयो त 2 मानियूं खणी आयो। मां 2 मानियूं खाई सुम्हियमि। उन राति वरी 2 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। 3 राति 1 मानी खणी आयो, 1 खाई सुम्हियमि, 1 दफ़ो साईं जी ज़ियारत थी वई। सुबुह थी मां चयो, ॿेली हे मस्जिद में रमल न आहे, हे मानियुनि में रमल आहे। छो त 3 मानियूं त 3 दफ़ा साईं जी ज़ियारत थी, 2 मानियूं त 2 दफ़ा, 1 मानी त 1 दफ़ो। अॼु अचे हिन खां पुछा त के इहा मानी कहिड़ी आहे। चौथे ॾींहं ते बि हिकिड़ी मानी खणी आयो। अबा पहिरीं राति 3 मानियूं आंदई, ॿी राति 2, 3 राति 1 ईअं छो कई। कंहिं ॻाल्हि ॿुध, पहिरीं राति मां तोखे ॾिठो त मुसाफ़िर आलाए काथां जो वाक़े जो वाक़ो बि कोन्हे को। वाक़फ़नि खे त ख़ुशामद ते हर को खाराईंदो आहे, पर अण वाक़फ़ खे अल्लाह जे नाले ते को खाराए। आहे न बा, अण वाक़फ़ खे अल्लाह जे नाले ते। रब फरमाए थो, मां इन्हनि खां राज़ी, हे मूं खां राज़ी। कुरान भी अहिड़ा लफ़्ज़ चए थो, इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। सुभान अल्लाह नथा चवंदा। अल्लाह फरमाए थो, मां उन्हनि खां राज़ी, उहे मूं खां राज़ी। मानी त खाराईंदा न, पर अल्लाह जे रज़ा जे लाइ। बुज़ुर्ग भाकुर पाए करे चए, सो ॻाल्हि ॿुध, नेकी त तुंहिंजी नंढड़ी आहे, मानी बि रुखी खाराई, भाॼी बि कोन दई। नेकी त तुंहिंजी नंढड़ी आहे, पर ॻाल्हि ॿुध, रबनी मानी में एॾो तस रखियो हुई जो पहिरीं राति 3 मानियूं आदई त 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी। ॿी राति 2 दई त 2 दफ़ा थी। 3 राति 1 आदई त 1 दफ़ो नबी साईं जी ज़ियारत थी। अल्लाह वाह, नेकिन में वॾा असर रखिया अथव। ॿेली हयाती में, ज़िंदगी में नेकियूं कयो, भला कम कयो। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, साईं फरमाता क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब शुरू थी वेंदो।
कतारां थी वेंदियूं हिकिड़ो क़ुरान वारो ईंदो हिसाब जे लाइ रब फरमाईंदुसि क़ुरान वारा हेॾे जुदा थी बीह रहो हैरान थी वेंदो अलाह मूंखे जुदा करे थो बीहारे अलाए कहिड़ो मूंसां मामिलो कंदो वीचारो मुंहिंजो थी बीह रहंदो वरी नबी सही फरमाता हिसाब शुरू थींदो अहिड़े माण्हू जो हिसाब थींदो जंहिंजा ॿई पुर बराबरि थी बीह रहंदा नेकियूं बि ओतिरियूं त गुनाह बि ओतिरा रब फरमाईंदो सुभाणे वञ कंहिंखां नेकी वठी आ त मां तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयां चए थो साईं वञा थो अबे खां थो वठी अचां अबे ॾे अचे तो अब्बा मूंखे के नेकी जी ज़रूरत पई थी ॾे त मां जन्नत में वञा दुनिया में कहिड़ी तुंहिंजी मां मेहरबानी ही अब्बा मां तोखे प्यारो हुयुमि पीउ चएसि तो पुट ॻाल्हि ॿुध दुनिया में अञा वधीक मेहरबानी करे सघंदो मां अॼु क़यामत जो ॾींहुं आहे मां पाण परेशान आहियां हिकु नेकी घुरी थी न अधु नेकी ॾियण लाइ तयारु न आहियां मतां कंहिं जे आसरे ते लॻो वरी नबी सही फरमाता अम्मा ॾींदो अम्मा खे चवंदो अम्मा मूंखे सुञाणे थी मां केरु आहियां अम्मा ॾिसी करे चए थी सुञाणा थी तूं मुंहिंजो लख़्त जिगर जिगर जो टुकड़ो फलाणो पुट अम्मा वो वक़्तु यादि कर दुनिया जे अंदरि मां नंढड़ो हुयुमि तुंहिंजी गोद में तुझी झोल में पेशाब कंदो हुम पाखानो कंदुमि अम्मा तुझी गोद ख़राब थी पवंदी ही पर तोखे माते कावड़ न ईंदी ही आहे न बा नंढो ॿार अम्मा जे गोद में पाखानो करे पेशाब करे अम्मा खे कावड़ न ईंदी आहे ऐं पीउ जे गोद में कॾहिं हंगी ॾेखार त चंबन सां ॻाढ़ो करे छॾियई अम्मा जा एहसान वधीक अथव अबे जा एहसान एॾा न अथव आहिनि पर अम्मा जा वधीक अथव ओ अम्मा वो वक़्तु यादि कर दराज जे मां रोई पवां अम्मा तू जागी करे मांखे सीने ते खीर ॾींदी अम्मा वो वक़्तु यादि कर केॾा अम्मा जा एहसान आहिनि अॼु तूं वरी अम्मा खे रंजाए अम्मा खे ॾुख ॾे न ॾुख ॾियो अम्मा को दुआऊं वठो बदुआऊं न वठो रोड़ी ताल के जेकड़े गोठ में वाद ते वस 2 सालनि जी ॻाल्हि आहे गर्मी जी मौसम ई उतां जे मौली साहब मूंसां ॻाल्हि कई सज 3 रात आहे असांजे गोठ में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे पुछो मां त कहिड़ो चयसि हिकिड़ी अम्मा गर्मी जो ई न खट ते वेही ओलह ॾे मुंहुं करे अल्लाह जो ज़िक्र करे पई त पुट उथी करे चयसि पियो ज़िक्र खे बंदि कर मुंहिंजी निंड फिटे थी पई अम्मा चयसि भला मां आस्ते ज़िक्र कयां थी अम्मा आस्ते ज़िक्र कयो वरी उथी चवण लॻसि तुंहिंजो आवाज़ पहुचे थो मुंहिंजी निंड फिटे थी ज़िक्र बंदि कर अम्मा जवाब में चयसि तुंहिंजी निंड फिटे त फिटे पर मां अल्लाह जो ज़िक्र बंदि न कंदसि चई अम्मा ज़िक्र करे पई वेठी हे कावड़ में उथियो ओश ते अची पंहिंजे मां जे मुंहं में भर करे चंबो हंई अम्मा खे ओते चंबो जो लॻो न अम्मा को अड़ी दाह निकती उन दाह जो असर इहो थियो जेतिरा घर में जानवर बीठा हा ढोर बीठा हा रस्सा शिनाए जंजीर शिनाए भितिन जे मथों बुल ॾेई घरनि खां ॿाहिरि निकिता हलिया विया बेली अबे अम्मा खे ॾुख न ॾियो तकलीफ़ न ॾियो छा थो चए अम्मा हाणे मूंखे नेकी जी ज़रूरत पई थी ॾे त मां जन्नत में वञा अम्मा जवाब में चए थी पुट दुनिया में अञा वधीक तोसां महिरबानी करे सघंदी आहिनि अॼु क़यामत जो ॾींहुं आहे मां पाण परेशान आहियां हिकु नेकी तो घुरे 300 ॿी नेकी जो न ॾींदीमांइ हाणे मुंहिंजो थियो मोटियो थो अचे दिलि में ईअं चए थो जेकर हिकिड़ी नेकी वधाए कयां त जन्नत में वञा तॾहिं मुंहिंजे सुहिणे रबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अथव का बि नेकी कयो उन में उमेद रखंदा कयो त क़यामत जी हीअ ई नेकी आहे जो मां तारादी जे पुड़ में विझंदुमि न मुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थी वेंदो हर नेकी में उमेद रखो मोटियो अचे थो न क़ुरान वारी जी नज़र थी पएसि सॾु करे चए थो ओ फलाणा हेॾे आ नालो खणी सॾु कयसि हींअर क़यामत जी नालो खणी सॾु कयो अथई नालो खणी सॾु कई सुञातो थी चए हा चे कीअं चे ॻाल्हि ॿुध दुनिया जे अंदरि मां नंढड़ो क़ुरान जे मदरसे पढ़ण लाइ मदरसे ॾे वेंदो हुयुमि रस्ते ते तुंहिंजो घर हुयो हिकु ॾींहुं वञा पियो त मींहुं वसी पियो बारिश थी पई तो मूंखे सॾु कयो त मुंहिंजे घर में अंदरि थी बीह मां बीठुमि घणी देरि थी मींहुं बंदि न थिए पियो बारिश बंदि कोन थिए पई तो मूंखे चयो त बुख लॻी हूंदई मानी खाईंदे
चयो मां हाओ मां मानी खाईंदुमि तो मांखे मानी खाराई क़ुरान जे करे मुंहिंजी इज़त कई नेकी कई अज जे तोखे का नेकी जी जरूरत आ त मां तोखे नेकी ॾियां तुंहिंजो बदिलो पूरो कयां छो तरफ़ मांखे जुदा करे बीहारियो आहे ख़बर न आहे तरफ़ मूंसां कहिड़ो मामिलो कंदो पोइ बि तोखे त पंहिंजे नेकीअ जो बदिलो ॾियां उहो नेकी वठी पंहिंजे ताराज जे पुड़ में रखे थो उन लाइ जन्नत जो फ़ैसिलो थिए थो रब फरमा थो वो क़ुरान वारा इन लाइ त मां तोखे एॾे बीहारियो हुयो तोखे जेको जुदा करे बीहारियो इन लाइ त उन सां क़ुरान जे करे नेकी करेसि बदिलो ॾेसि हाणे उहो त क़ुरान उहो त नेकी जे करे जन्नत वञे थो तोसां को हिसाब ई कोन्हे क़ुरान वारा तूं बिना हिसाब जे जन्नत में हलियो वञ